सैयदी व सनदी हज़रत शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह ताला अलैह उस्तादुल उलमा, यानी हर आलिम जो उस्ताद। छो त उन जा किताब पढ़ी ऐं असां आलिम बणबा आहियूं। हर आलिम जो उस्ताद हज़रत शेख सादी शिराज़ी ईरान मुल्क में शिराज जो शहर आहे, तमामु पुराणो शहर आहे। उते संदसि तख्तगाह आहे, मज़ारे अनवार आहे। फ़क़ीर ज़ियारत करे आयो आहे। दुआ थो करे रब तव्हांखे बि ज़ियारत नसीब फरमाए। उन जी रुबाई पढ़ियमि त बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीओ किसालिही सल्लू अलैहि व आलिही। जॾहिं हिन इहा रुबाई ठाही, शेर जा क़िस्म थींदा आहिनि। चइनि सिटुनि खे जेकॾहिं चइनी में काफ़ियो ऐं रदीफ़ हुजे उनखे रुबाई चइबो आहे। जेकॾहिं टिनि में काफ़ियो ऐं रदीफ़ हुजे, हिक में न हुजे त उनखे कतो चइबो आहे। चइनि सिटुनि वारे हिन चइनि सिटुनि में चइनी में काफ़ियो ऐं रदीफ़ आहे, हिनखे रुबाई चइबो। जॾहिं हिन ठाही, तमामु वॾो शाइर आहे, आशिक़ बि आहे, सादिक़ बि आहे, रसूलुल्लाह जो ग़ुलाम बि आहे। सोणे हबीब करीम जे शान में जॾहिं हिन इहा रुबाई लिखी, 3 सिटूं लिखियईं। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीओ किसालिही। अॻिते चौथी सिट हिन खां ठहे नथी। चौथी सिट जे लाइ हिन जे तसव्वुर में, ख़्याल में, फ़हम में, इदराक में ॻाल्हि अचे न रही त छा लिखां। राति थी, सुतो आहे, अख सां लॻी आहे, क़िस्मत जागी उठी, मुक़द्दर चमकी पियो। छो त जॾहिं ख़्वाब में का ज़ियारत मिले त क़िस्मत चमकी पवे। अञा अख सां लॻी त क़िस्मत जागी पई त तो शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह ताला अलैह कामिल अकमल अल्लाह जो महबूब मक़बूल बरगुज़ीदो कंदो। अख लॻी त वतहा जे मखमूरवी चेहरे, सिराज मुनीर जे चमकंदड़ चेहरे, मुझे आका जी ज़ियारत थी आहे। मुंहिंजो आका तो फरमाए उन पंहिंजे आशिक़ सादिक़ पंहिंजे शाइर नातिको शाइर खे फरमाए थो, ओ सादी मूंखे इहा रुबाई ॿुधाए जेका तो ठाही आहे। ऐं जॾहिं जंहिंजे लाइ ठाही वञे उहो सॼणो पाण चवे त केॾो त चाह करे जो मुस्तफ़ा चए त मूंखे शेर ॿुधाए त केॾो न लुत्फ़ ईंदो। शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह ताला अलैह खे महबूब करीम फरमाइनि था, उहो शेर ॿुधाए। ही ख़्वाब जी ॻाल्हि न आहे, ही हक़ीक़त जी ॻाल्हि आहे। छो त महबूब फरमाए मां जे ख़्वाब ते वियो हक़ीक़त मुंहिंजा करीम शेर ॿुधाए, मुंहिंजे शान में जेका तो रुबाई कई आहे ॿुधाए। सैयदना शेख सादी पंहिंजे क़िस्मत ते नाज़ करे अरब थो करे करीम नबीअ जे हुज़ूर में सोने हबीब जे कमाल के जमाल के ॾिसी करे अर्ज़ थो करे बलगल उला बिकमालिही। तंहिं तुंहिंजो कमाल सभिनी खां आला, सभिनी खां बुलंद बाला, ईअं को अर्श ते न वियो जे तूं आई। अॻिते चए थो कशफत दुजा बिजमालिही। तंहिं तुंहिंजे जमाल सां, तुंहिंजे हुस्न सां, तंहिं तुंहिंजे सूंह सां कहिड़ी भेट भेटिया, कहिड़ा मां मिसाल ॾियां तुंहिंजूं बेमिसाल पिरी, ओ मुंहिंजा बेऐब पिरी, ओ हुस्न जमाल जा परवर
बकरी ओ कमाल तुझे हुस्न के आ यूसुफ ते जुलेखा आशिक थी पर तोते रब करीम खुद पाण आशिक वा कशफत तुझा बिजमालिही तुझो जमाल आला जेको अरशन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही थारू जग रोशन थियो तो थारू जग रोशन थियो सुभान अल्लाह कशफत तुझा बिजमालिही ते तुझो हुस्न जमाल इहो वा जो तुझे हुस्न जमाल जे करे रब कायनात के मुनव्वर करे छॾियो सुभान अल्लाह कायनात के रोशन बनाए छॾियो सोहणो नबी सोहणो सब खसलते हसनत जमीन किसाली सुभान अल्लाह कंहिंजी का हिकु खसलत भली कंहिंजो के ॿ खसलतूं भलियूं पर मुंहिंजे करीम नबीअ जी हर खसलत आज़म का करीम नबीअ जी हर खसलत आज़म का आज़म जंहिंजी का भेंट करे ई न सघे हसनत जमीन किसाली टे सिटूं चई करे ऐं ख़ामोश जो टुटी पिटजा टई कानो सुभान अल्लाह या ख़ामोश जो त वहयुनि हाजे ज़बा खोली नाज़िकल वादल अमीन वारी ज़बा खोली कहिड़ी ज़बा कि साडे मुस्तफा जी ज़बा साडे लिए कुरान मुस्तफा जी ज़बा असांजे लाइ कुरान आहे को मञे न मञे वो अन्नो वा अंधो वा असां त मञो वेठा आहियूं यार खे सजदो कयूं वेठा आहियूं यार जे हुस्न जमाल खे मञूं वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह असां त मञ हसनत जमीओ किसाली ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी हर कसरत सभिनी खां भली हसनत जमीओ किसाली तो खामोश हो केरु सैयदना शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैह जब वही वाले दबाव फरमाए तो कभी खामोश न थी क्यों तो क्या जवाब है कि क्यों सल्लू अलैहि वाली सुभान अल्लाह क्या क्यों सल्लू अलैहि वाली मदीने वालों के तो सर देखे तो फरमाए इनकी ये कारोबारी पूरी कर या सित्र कोई क्यों तसल्लु अलैहि वाली यानी दुरूद मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जे आले अतहर ते जेते मदीने वालो फरमाए त मुद्दे भी दुरूद पढ़ मुझे आल ते भी पढ़ वो मदीने वाली शान में गुस्ताखी करे तब गुस्ताख जेकर आल जे शान में गुस्ताखी करे वो खतादार सजे तो पूर बदबख्त सुभान खबरदार रखो न आल जे शान में गुस्ताखी करो न करीम नबी जे शान में गुस्ताखी करो अल्हम्दुलिल्लाह मुझे सोने नबी करीम फरमाए तो पढ़ सल्लू अलैहि वालिही तेरे साथ कदाए मोमिन सब पढ़ो दिल सा सल्लू अलैहि वालिही सल्लल्लाहु ताला अला नबिय्यिल उम्मिय्यिल हबीबिल करीम व आलिही व सहबिही व सल्लम